मौजूदा सूरत हाल में मुतमैन ना आहियूं। हिन दफ़े आदमशुमारी में वॾी गेम थी रही है। मथियूं धिरूं चाहिनि थियूं हिन आदमशुमारी में सिंधियुनि जो रेशो घटि रखिणो आहे। हिन दफ़े आदमशुमारी में सिंधियुनि खे अक़लियत में शुमार करण जो टास्क ॾिनो वियो आहे, जंहिं ते कमु हली रहियो आहे। आदमशुमारी में सिंधियुनि खे 50% ऐं धारियुनि खे 40% खां थोरो मथे शो करणो आहे। जेका आदमशुमारी 2028 में थियणी आहे, उन में सिंधियुनि खे मुकमल अक़लियत में तब्दील कयो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध अवामी सथ जे चेयरमैन ऐं शाइर महर डिबाई प्रेस क्लब शाहपुर चाकर जी नई चूंडियल बॉडी खे मुबारकबाद ॾियण बाद साफ़नि सां ॻाल्हाईंदे कयो। ये सब मतलब को कुर्सी जे लाइ भजन डुकन रुगो कुर्सी न नवाज शरीफ के न पीटीआई के न पीपुल्स पार्टी कौम वोम जो कुछ लाचार कोन्हे। वो सब पंहिंजा ऐब लिकाइण ऐं इक़्तिदार जी लालच में भज डुकनि पिया। असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजी धरती जी, पंहिंजे सिंध जी, छो त असांजी कौम असांखे पंहिंजे सिंध जो लाचार आहे। जेका मौजूदा सूरत हाल सिंध जी आहे, उन मां आऊं त मुतमैन कोन आहियां, कतई कोन आहियां। छो त सिंधी कौम, छो त पाकिस्तान जा फ़ैसिला कंदड़ धुरियूं जेके आहिनि उहे इंतिहाई ताक़तवर आहिनि ऐं उनजो तालुक़ु न बलूचिस्तान सां आहे, न सिंध सां आहे, न KPK सां आहे। उनजो तालुक़ु पंजाब सां आहे। ताक़तवर धुरियूं जॾहिं वेठियूं पंजाब में, त पंजाब खे को ख़तरो कोन्हे। बाक़ी रहिया ही 3 सूबा जे KPK में पठान मारिजे पियो या उन्हनि सां जेके हालतूं थियनि पियूं, हेॾे बलोच आहिनि, हेॾे सिंधी आहिनि। रिएक्शन बलूचिस्तान मां बि मिलनि पिया, KPK मां बि मिलनि पिया। वाहिद सिंध आहे जितां रिएक्शन कोन पियो वञे सिंधी कौम। इन करे कोन पियो मिले जो सिंध में हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे ऐं उहा मर्कज़ में इक़्तिदार जे करे हक़ाइक़ पंहिंजे कौम खे कोन थी ॿुधाए। छो त असां जेको हलूं पिया, असां सम्झूं पिया त असां वटि हींअर जीअं ग्वादर चाइना खे ॾिनो वियो आहे। चाइना ग्वादर में नथी रहणु चाहे, खपे थो ग्वादर पोर्ट उनखे, पर सिक्योरिटी रिस्क जे करे जेके असां ॾिसूं पिया, जेको सम्झूं पिया, त हू कराची में, कराची जे मुख़्तलिफ़ एरियनि में उन्हनि खे हिकिड़ा इलाइक़ा ॾिना पिया वञनि जिते चाइना वारा सेटल थींदा, जिते हू पंहिंजा हिकांदा माण्हू, इंजीनियर्स, पंहिंजा मुलाज़िम, सिक्योरिटी सिस्टम सॼो आणींदा, त उनखे वॾो एरियो थो खपे ऐं उतां उते ज़ाहिर आहे इलाइक़े जे माण्हुनि खे परे कयो वेंदो। यानी हालात एॾे ई पिया वञनि त चाइना असांजे सिंध ते क़ाबिज़ थिए पियो ऐं सिंधनि खां कराची फुरण जी साज़िश थिए पई। उनखां सवाइ इंटरनेशनल हाणे पाकिस्तान जंहिं स्टेट, जंहिं मुल्क जी स्टेट बैंक ई पाण वटि कोन्हे, जंहिं स्टेट बैंक जी डायरेक्टर इंडिया जी माई हुजे, उन मुल्क जो त हाणे मूंखे यादि आहे मुशर्रफ साहब आख़िरी तक़रीर मुशर्रफ जी, त हुन आख़िरी चयो हो त पाकिस्तान का ख़ुदा ही हाफ़िज़। हिन जो वधीक चवणो त PPP, नवाज़ लीग ऐं PTI सिंध ऐं सिंधी क़ौम सां सचा न आहिनि। हू पंहिंजा ऐब लिकाइण ऐं कुर्सी जे पोयां आहिनि। रिपोर्टर आशिक़ हुसैन झुलण सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।